पीसीबी जे मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन ज़का अशरफ जे उहिदे जो सिज हाणे लहण वारो आहे, छो त कुझु ॾींहनि में ज़का अशरफ जी क़िस्मत जो फ़ैसिलो थी सघे थो। ज़का अशरफ जी मैनेजमेंट कमेटी जो मुद्दो 5 नवंबर ते ख़त्म थी रहियो आहे, जॾहिं त ज़का अशरफ पाण मैनेजमेंट कमेटी जे उहिदे लाइ जाखोड़े रहियो आहे, पर नजम सेठी समेत ॿियूं अहम शख़्सियतूं बि ज़िम्मेवारियूं संभालण जी ड्रोड़ में शामिल आहिनि। जल्द अहम फ़ैसिले जो इम्कान आहे, जंहिंमें मैनेजमेंट कमेटी में वाध करण या न करण बाबति तय कयो वेंदो। क़ौमी क्रिकेट टीम सुठी कारकर्दगी नाहे ॾेखारी, जॾहिं त मुफ़ादनि जी ड्रोड़ बाद चीफ सिलेक्टर इंज़माम उल हक़ इस्तीफ़ा ॾिनी आहे, जंहिं बाद ॻणती वधी वई आहे। अहिड़ी सूरत हाल में अॻूणे कप्तान शाहिद आफ़रीदी जी निगरान वज़ीर आज़म सां मुलाक़ात बि थी। शाहिद आफ़रीदी खे पीसीबी में अहम ज़िम्मेवारी ॾियण जे हवाले सां आछ त अॻु बि कई वई हुई, पर हाणे खेसि वज़ीर आज़म सां मुलाक़ात लाइ राज़ी कयो वियो ऐं मुलाक़ात में हिन अहम मामले ते ॻाल्हियूं बि कयूं वियूं आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म खेसि अहम उहिदे जी ज़िम्मेवारी लाइ आछ कई, पर इन खां अॻु आफ़रीदी कंहिं उहिदे लाइ राज़पो न ॾेखारियो हो ऐं हाणे संदसि जवाब हो त हू इन हवाले सां सोचण खां पोइ जवाब ॾींदो।